ह्यूमन राइट्स कम्युनिटी जेका तव्हांजी फाउंडेशन आहे उन जे बारे में बि ज़रूरु चाहींदमि त असांजे नाज़रीन ताईं कुझु लफ़्ज़ पहुचायूं। ही कीअं जुड़ी, कीअं कमु करे रही आहे, कीअं सभु कुझु थी रहियो आहे? मां सभ खां पहिरीं तव्हांखे इहो ॿुधायां त जॾहिं असीं सोशल एक्टिविस्ट में जॾहिं असीं शामिलु थियासीं त पहिरियां जेको बि ॿारु हूंदो आहे त उहो घर मां ई इख़्लाक़ियात सिखंदो आहे, कहिड़ो बि हुजे पहिरियां घर मां ई सिखंदो आहे। त असीं जेकी तरबियत ॾिठीसीं पंहिंजे वालिद साहब खां, असांजा वालिद साहब जेके आहिनि सो पूरी ज़िंदगी ईअं सम्झो त उहे बि सोशल वर्कर ई थी गुज़रिया आहिनि। ऐं हींअर जेका असांजे बाबा साईं जी एज आहे त 72 ईयर्स खां बि अबाव आहे, पर हिन वक़्त ताईं बि उहे सोशल वर्कर जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। सीनियर तइलीमदान बि आहिनि, समाजी वर्कर बि आहिनि, जनरल काउंसलर बि आहिनि हिन वक़्तु। ऐं उन्हनि जो वॾो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे तइलीम जे हवाले सां, जंहिंजो नालो आहे उस्ताद मोहम्मद मिठल ज़ंगे जो। उस्ताद मोहम्मद मिठल ज़ंगे जो कहिड़े तरीक़े सां उन्हनि तइलीम पिराई, कीअं अॻिते वधिया, उन्हनि खे ॾिसी करे वरी पोइ असांखे शौक़ु थियो जॾहिं असीं वॾा थियासीं त असीं तनज़ीमनि जे तरफ़ लाड़ो कयोसीं। पोइ असांखे फस्ट इहा तनज़ीम मिली ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन ऑफ पाकिस्तान, जंहिंजी इब्तिदा, जंहिंजो आगाज़, जंहिंजी पीड़, जंहिंजी आगाज़ रखियो उहे जेके आहिनि से सीनियर तइलीमदान बि थी गुज़रिया आहिनि, त सीनियर कानूनदान बि आहिनि जेके असांजा मर्कज़ी चेयरमैन आहिनि एडवोकेट इलाही बख़्श मेतलो साहिबु, उन सां गॾोगॾु जेका असां सीनियर वाइस चेयरपर्सन आपा ज़ुबैदा गांगरो साहिबा। आपा ज़ुबैदा गांगरो साहिबा बि पूरी लाइफ पंहिंजी जेका आहे सा वक़्फ़ करे छॾी आहे। हा, सोशल एक्टिविज़म में ॾिनी आहे, बिल्कुलु सोशल वर्कर जे हिसाब सां। मर्कज़ी जनरल सेक्रेटरी आहिनि डॉक्टर मोहम्मद अली मेतलो। डॉक्टर मोहम्मद अली मेतलो बि तमामु हिकु वॾो नालो आहे, जेके सिंधी मीडिया ते काफ़ी उन्हनि स्क्रीन ते अची करे ड्रामा वग़ैरह बि भरिया आहिनि, स्टेज ड्रामा बि हाणे भरे रहिया आहिनि। त असांजी तनज़ीम जेका आहे, असांजी तनज़ीम में 5 विंग्स ठहियल आहिनि। मदर विंग, लेडीज़ विंग, लायर विंग, कल्चर विंग, मिनारिटी विंग। सही। अच्छा, ही विंग्स जेके 5 ठहिया आहिनि, छा जॾहिं बुनियादु रखियो वियो तॾहिं खां ई प्लान कयो वियो त 5 विंग्स में कमु करिणो आहे, या ज़रूरत सम्झी मुआशिरे में त इन्हनि विंग्स खे ठाहियो वियो? हा, ज़रूरत सम्झी इन विंग्स खे ठाहियो वियो। पहिरियों 4 हुया, पोइ आख़िर जेका मिनारिटी विंग असांजे चेयरमैन साहब इहा ठाही त उन्हनि इहो सोचियो त सिर्फ़ु मुस्लिम न बल्कि उन्हनि सां गॾु नाम मुस्लिम बि जेके बि आहिनि उन्हनि खे बि ओतिरो ई हक़ ॾिनो वञे जेतिरो मुस्लिम खे, छो त ही इंसानियत ते ई कमु कयो वञे थो। हिन में मज़हबी फ़िरका उहे बि सभु असांजा आहिनि, हिन में जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे बि सभु असांजियूं आहिनि। बेशक, मतिलबु असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसानियत ते कमु करिणो। बिल्कुलु ईअं आहे। न सिर्फ़ु जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था सोशल एक्टिविज़म जी, त उन में को ज़ात पात या मज़हब कंहिंजो बैरियर अचे कोन थो, त इंसान लाइ इंसान त कंहिं बि ज़ात जो थी सघे थो, कंहिं मज़हब जो थी सघे थो। ऐं न सिर्फ़ु आई गेस असांजा इंडिविजुअल सोशल वर्कर्स आहिनि, जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, उहे बि इन शइ जो बख़ूबी ख़्यालु रखंदियूं आहिनि। प्लस असांजी आई एम वेरी प्राउड त असांजी जेका गवर्नमेंट आहे उहा बि इन शइ जो ख़्यालु रखंदी आहे। तव्हां गवर्नमेंट में ॾिसो, पार्लियामेंट में ॾिसो, तव्हांखे हर मज़हब जा माण्हू मिलंदा। सो असां जो बेसिकली जॾहिं तव्हां इंसानियत जी ॻाल्हि कयो था त उन में मज़हब को पहिरीं नथो अचे, पहिरीं इंसानियत थी अचे। त ॾाढो ज़रूरी आहे त जेको बि कमु थी रहियो आहे इहो ज़हन में रखी कयो वञे त हिन में सिर्फ़ु मुस्लमान न हूंदा, हिन में तमामु मज़हब जा माण्हू हूंदा। पाकिस्तान बि त इन ई नाले सां ठहियो हो न, झंडे में जेको अछो पीस जेको असांखे ॾिनो वियो आहे इहो माइनॉरिटीज़ जो आहे न। त जॾहिं झंडे खां उहा शइ अलॻि नथी थी सघे त पोइ असां केरु थींदा आहियूं अलॻि करण वारा? अच्छा, उन्हनि 5 विंग्स जे बारे में तव्हां ॿुधाए रहिया आहियो, त 1 बाय 1 मां चाहींदमि त उन्हनि तमामु विंग्स जी जेकी डिटेल्स आहिनि, जीअं तव्हां मदर विंग चयो, मदर विंग में कहिड़ा कहिड़ा राइट्स आहिनि जंहिं ते कमु थी रहियो आहे, या जेका ॿिया विंग्स आहिनि उन में कहिड़ा कहिड़ा राइट्स आहिनि जंहिं ते कमु थी रहियो आहे? मदर विंग में जेके जेंट्स आहिनि, जेंट्स जो पंहिंजो किरदारु आहे। लेडीज़ विंग जेका आहे, लेडीज़ जो पंहिंजो किरदारु आहे। थी सघे को अहिड़ो सिंध जे अंदरि को अहिड़ो वाक़ियो पेश अचे थो जेको लेडीज़ सां पेश थो अचे, त उते असांजी लेडीज़ जेके आहिनि से उहे उन्हनि खे मोह ॾींदियूं आहिनि, उन्हनि सां मिलंदियूं आहिनि, उन्हनि खां पुछंदियूं आहिनि त इहो वाक़ियो कीअं थियो आहे। या लायर विंग असांजी उहा आहे जेका फ्री ऑफ कास्ट, मतिलबु जेके 5 नुक़्तनि ते मुश्तमिल असांजी तनज़ीम, तइलीम, सेहत, फ्री लीगल एड, ॾुखियल इंसाननि जी मदद, नंढनि ॿारनि तोड़े औरतुनि ते तशदुद जी रोकथाम, तइलीम जा केतिरा ई असां सेमिनार करायासीं पंहिंजी असां तनज़ीम जे तरफ़ां। काफ़ी सेमिनार, सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट सखर न, डिवीज़न सखर न, बल्कि पूरी सिंध जे अंदरि, हैदराबाद में बि थियो, जामशोरे में बि थियो,
उनखां अलावा सेहत में मेडिकल कैंप्स लॻारायूंसीं उहे रूरल एरियाज़ जिते का हॉस्पिटल जो को अहिड़ो नाहे सिस्टम त उते असीं मेडिकल कैंप्स लॻारायूंसीं। ख़ासि करे उते जेको 2022 में तव्हां ॾिठो हूंदो त सिंध जे अंदरि ख़तरनाक बारिशूं पयूं जेके जॻहियूं बि टुटी वियूं, माण्हू परेशान थी विया, उते बीमारियूं बि अची वियूं, त इन हवाले सां असीं मेडिकल कैंप्स बि उते लॻारायूंसीं तंज़ीम जे तरफ़ां। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा हिते एक्चुअली ऑल्दो असां हमेशह इहो चवंदा आहियूं त असांजा जेके सिंध में असांजी हेल्थ ते ॾाढो कमु थी रहियो आहे, एजुकेशन ते ॾाढो कमु थी रहियो आहे, बट अॼु बि मूंखे लॻे थो कि कुंड कुझु अहिड़ी ज़रूरु आहे जंहिं ताईं असां उन तरीक़े सां न पहुची सघिया आहियूं। जेके फैसिलिटीज़ जेके तमामु शयूं असांखे शहरनि में मिलनि थियूं उहे शायदि उते ॻोठनि में उते कुझनि में कोन्हे। थोरो सो ज़रूरु इहो मां ॼाणणु चाहींदमि, जंहिं तव्हां मेडिकल कैंप जी ॻाल्हि कयो था, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि उन मेडिकल कैंप में जेके जॾहिं तव्हां मेडिकल कैंप लॻाईंदा आहियो त उन में उनजी फैसिलिटी मिलंदी आहे, उन में इलाज बि थी सघे थो, दवाऊं बि थी सघनि थियूं, डिफरेंट टेस्ट थी सघनि था, कहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांजे मेडिकल कैंप में हूंदियूं आहिनि? असांजी मेडिकल कैंप में पहिरियां त असीं ॾिसंदा आहियूं जेके रूरल एरियाज़ या खणी सिटी बि चई सघिजे थो त जिते जंहिं शइ जी सख़्तु ज़रूरत हुजे उन बीमारी खे ॾिसी करे त हिते ही बीमारी तमामु घणी वधी रही आहे, या जीअं अखियुनि जी कैंप आहे जी 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 या बरसातनि जे दौरान जेके गैस्ट्रो जी बीमारियूं हुयूं जी जी या स्किन प्रॉब्लम हुया, उन हवाले सां उन बीमारियुनि खे ॾिसी करे असीं मेडिकल कैंप्स लॻारायूंसीं पंहिंजी डिस्ट्रिक्ट सखर जे अंदरि अछनि कुजिन में, ट्रिमो में या रोड़ी में, बचल शाह में, जेके जेके एरिया असां ॾिठासीं जिते सख़्तु ज़रूरत हुई त ओड़े हिसाब सां मेडिकल कैंप्स उते लॻारायूं। सही।